नाज़रीन, दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ मथां पाबंदी लॻाइण ते गौर करे रहिया आहियूं। वधीक ॾिसूं था हीअ रिपोर्ट। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ मथां पाबंदी लॻाइण ते गौर करे रहिया आहियूं। इस्लामाबाद में सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो त इमरान ख़ान जो हर तरीक़ो नाकाम थी वियो। फ़ौजी ठिकाननि ते हमला इमरान ख़ान जो आख़िरी ऑप्शन हो। 9 मई जा वाक़िया ओचितो न पर प्री प्लानिंग तहत थिया। ख़्वाजा आसिफ़ चयो त तहरीक इंसाफ़ ते पाबंदी लॻाइण ते गौर करे रहिया आहियूं। इमरान ख़ान जा बुज़दिलाना अज़ाइम हुआ जेकी कंहिं भारती जा थी सघनि था, पाकिस्तानी जा न। जाइज़ो वरितो पियो वञे त PTI ते पाबंदी लॻाई वञे। PTI रियासत खे चैलेंज कयो आहे। रियासत जे असासनि ते हमिलो कयो वियो। कहिड़ो अहिड़ो ॾोह आहे जेको 9 मई ते न थियो हुजे। पेशावर में रेडियो पाकिस्तान पे अटैक हुआ, लेकिन ये सारे के सारे बाकी जो थे ये एक कोऑर्डिनेटेड अटैक्स थे और उसकी डिटेल में मैं नहीं जाना चाहता, आप लोग सारा जानते हैं। तो और इसके अलावा उसके बाद जो है बहुत सी एविडेंस जो इकट्ठी हो रही है या इनके लोग खुद बता रहे हैं, आप टेलीविज़न पे सुना भी है आपने कि उनको पहले ब्रीफ किया गया हो था, 3-3, 4-4 मरतबा ब्रीफ किया गया था कि जी आपने ये करना है, अगर मैं गिरफ्तार हुआ आपने ये करना है, ये करना है। तो ये मेरा ख्याल है कि तमाम तर जो 1 साल की उसकी स्ट्रगल थी, इमरान खान की जो बिल्कुल उसका हरबा नाकाम हुआ, ये एक आखिरी हरबा था उसका हमारी दफाई अफवाज के ख़िलाफ़ जो है। दिफ़ा वारे वज़ीर चयो त जेकॾहिं PTI ते पाबंदी बाबति फ़ैसिलो थियो त पार्लियामेंट सां राब्तो कयो वेंदो। इमरान ख़ान जेतिरा बि क़दम खंया आहिनि उन्हनि ते भारत में ख़ुशियूं मल्हायूं वयूं। भारत बि जेको पाकिस्तान सां न करे सघियो उहो इमरान ख़ान करे ॾेखारियो। ख़्वाजा आसिफ़ चयो त असां इमरान ख़ान खे को बि नुक़सान न पहुचाए सघियासीं। इमरान ख़ान खे पंहिंजे खयल क़दमनि सबबि नुक़सान थी रहियो आहे। इमरान ख़ान चवे थो त 9 मई वाक़ियनि जी मूंखे ख़बर न हुई। हाणे चई रहियो आहे त मूंखे जेकॾहिं ॿीहर गिरफ़्तार कयो वियो त साॻियो रिएक्शन ईंदो। इमरान ख़ान एतिरो मासूम बणजण जी कोशिश न करे। इमरान ख़ान हिकु जुआ खेॾी जंहिं में खेसि शिकस्त मिली। हाणे हू बहाना करे ॻाल्हियूं करणु चाहे थो।